नाज़रीन, ठारू शाह में रिपोर्ट पेश कई थी उमदाद मजीदानो जी। ठारू शाह साहित्य बुरगनी जी तारीखी शहर दरबेलो बदअमनी जो वर चढ़ी वियो। शहर में हर रोज़ ॾोहनि जे वारदातुनि वारो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल राति 4 चोर मीर मोहम्मद सियाल के घर में सोलर बैटरी, रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी फरार थी विया। ॿिए पासे हाजी उमदाद जोखी के दुकान तां ताला तोड़े बैटरी ऐं सामान खणी रक्शे ते वञी रहिया हुआ त राजपूत मोहल्ला में शहरीन पंहिंजी मदद पाण तहत हिकु चोर सजाद सियाल पुट मांझी सियाल के सोघो करे वरितो ऐं 3 ॼणा भॼी वञण में कामयाब थी विया। हद जी पुलिस ॾुआरी ॾाढो बेवस बणिजी वई आहे। पुलिस इंस्पेक्टर ते कवरेज लाइ आयल सहाफ़ी अब्दुल सत्तार अंसारी के कवरेज करण खां ज़बरदस्ती रोके उनखे वापस करे छॾियो। पुलिस ॾुआरियुनि जे साथारी बणियल आहे। पुलिस जे अहिड़े रवैये ते सहाफ़ी बिरादरी जी में कावड़ जी लहर छाइल आहे। शहरी मीडिया सां ॻाल्हाइण चयो आहे त चोरी रोज़ जो महमूल बणियल आहिनि। पुलिस भी ॾुआरियुनि जो साथारी आहे। असां IG सिंध खां मुतालबो कयूं था त जी पुलिस के खिलाफ़ कार्रवाई करे वधीक चोरनि ते कंट्रोल करे शहर में मायूसी ख़त्म कई वञे। दरबेलो पुलिस जो अहिड़ो रवैयो रहियो त असां नौशेरो फेरोज़ बाईपास रोड बंद करे एहतियाजी मुज़ाहिरो जारी रखंदासीं।